अस्सलाम वालेकुम कल्याण टीवी सां मां आहियां रहीम बख्श पवार। 7वां हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल अब्दुल्ला स्पोर्ट मार में थी रहियो आहे, जिते सवन जी तादाद में किताबनि जा ऐं मुख़्तलिफ़ सक़ाफ़त सां रिलेटेड जेका स्टॉल लॻाया आहिनि। उनखां अलावा सियासी समाजी तौरु शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो हिन हैदराबाद लिटरेचर बाबति छा राय आहे। जी बिल्कुलु, समाजी वर्कर मारवी अवान साहिब असां गॾु मौजूदु आहे ऐं हुननि खां लिटरेचर बाबति लिटरेचर फेस्टिवल बाबति पुछंदा त आख़िर लिटरेचर फेस्टिवल छो ज़रूरी आहे असांजे समाज में, ख़ासि करे सिंधी समाज में। वॾी महिरबानी तव्हांजी। लिटरेचर फेस्टिवल छो ज़रूरी आहे इहो त असां ॾिसूं पिया कि कीअं असांजी नौजवान किताबुनि खां पुठियां थींदा था वञनि, कीअं असांजा नौजवान खे का ॼाण ई कोन्हे लिटरेचर जी। त इन तरह जा फेस्टिवल उन्हनि जे अंदरि शौक़ु पैदा था कनि। जेके किताबूं लिखण वारा लेखक आहिनि उहे वेही करे पंहिंजी किताबुनि जे बारे में पंहिंजी स्पीचिस जे ज़रिए उन्हनि खे ॿुधाइनि था कि मुआशरे में कीअं चैलेंजिस जो सामनो कयो वञे। असांजी जेकी सभिनी खां वॾी नाकामी आहे असांजे मुआशरे जी उहा इहा ई आहे कि असां पंहिंजी यूथ खे ईंदड़ वक़्त जे चैलेंजिस लाइ तयारु न कंदा आहियूं। जॾहिं असां उन्हनि खे तयारु नथा कयूं त उहो घबराइजी था वञनि, सुसाइडल रेट्स वधी था वञनि, उहो कंहिं क्राइम जे अंदरि अची था वञनि, या त इन तरह सां जेंडर इनइक्वेलिटी ऐं इम्बैलेंस पैदा थो थिए। छो जो उन्हनि खे ख़बर ई न आहे कि औरत ऐं ख्वाजा सिरा या ॿियो कोई जेंडर बि इन मुआशरे जो हिकिड़ो हिसो आहे। छो जो उन किताबुनि में ॿुधायो थो वञे, न त असां ॾिसूं था कि उन्हनि खे किताबूं पढ़ण जो एतिरो शौक़ु आहे कि उन्हनि खे का ॼाण अचे। त इन तरह सां जेकी मीडिया आहे, लिटरेचर फेस्टिवल्स आहिनि, सोशलाइज़ेशन जा डिफरेंट मीन्स आहिनि, उहे असांजी यूथ खे घणे में घणी ॼाण ॾेई सघनि था लिटरेचर जे हवाले सां। ऐं जेतिरी असांजी यूथ खे लिटरेचर जी नॉलेज हूंदी ओतिरा ई वधीक मज़बूत लीडर्स पैदा थींदा। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल जेको आहे ज़बरदस्त फेस्टिवल आहे। हिकिड़ो जेको नौजवान जेके तबिको आहे उन में अवेयरनेस ॾिए थो त जेके असांजे कल्चर आहिनि उहे छा आहिनि। इन हिसाब सां जेके सेगमेंट थी रहिया आहिनि, असांजी सुबुह खां माना शाम खां आया आहियूं, असीं विज़िट करे रहिया आहियूं, घुमी रहिया आहियूं, बहितरीनु जेके सेगमेंट्स हली रहिया आहिनि। उन सां असांजे कल्चर जे बारे में बि असांखे अवेयर कयो पियो वञे। ऐं असांजी जेका स्टडी आहे उन सां कंसर्न बि जाम शयूं जेके आहिनि असां ॾिठियूं, जीअं बुक अवेयरनेस हली रही आहे, हेठि बुकनि जा इंस्टॉल लॻल आहिनि, उतां खां असां वठी करे अदब जा जेके बुक पढ़ी करे जेको असांजी तारीख़ खे बि असां सुञाणे सघूं, जेके असांजी तारीख़ जेके असांजी तारीख़ में असांखे विरसा मिलियल आहिनि। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼोको ही जेको लिटरेचर फेस्टिवल आहे तमामु ज़बरदस्त आहे। हिते माहौल जेको आहे तमामु हिकिड़ो वणंदड़ आहे ऐं असांखे अची तमामु घणा सुठा किताब बि मिलिया, असां आर्ट ॾिसण खां मिलियो, ख़ूबसूरत जेके सिंधी सक़ाफ़त जा कपिड़ा आहिनि उहे बि मिलिया ऐं ॾाढो इंजॉय कयो। लिटरेचर खे जंहिंखे असीं सिंधी में अदब चऊं था, अदब हिकु अहिड़ी शइ आहे जेका माण्हू खां इंसान थियण जो सफ़र तय कराए थी। इन जे करे इहा तमामु घणी ज़रूरी आहे। ऐं हीअ जेके फेस्टिवल्स आहिनि इहे न फ़क़ति हैदराबाद ऐं कराची बल्कि असांजे जेको उत्तर वारो इलाइक़ो आहे, लाड़काणो आहे, सखर आहे, घोटकी आहे, एॾे बि थियणु घुरिजनि ऐं उते तमामु घणी ज़रूरत आहे। मां बेसिकली लाड़काणे खां आहियां ऐं यकीन अहिड़ो जेको माहौल आहे, हीअ जेको फेस्टिवल आहे इहो असांखे उते ॾिसण लाइ कोन पियो मिले ऐं असांखे वॾी हिकिड़ी अर्ज़ु आहे, ज़रूरत आहे वक़्त जी त अहिड़ा जेके फेस्टिवल्स आहिनि उहे थियणु घुरिजनि जीअं माण्हुनि में अवेयरनेस पैदा थिए। जेके सोशल इशूज़ आहिनि, जेके असांजे मुल्क में हलंदड़ इशूज़ आहिनि, अनएम्प्लॉयमेंट थी वई, पॉवर्टी थी वई, या ॿिए केतिरियूं शयूं आहिनि जिन ते ॻाल्हाइनि पिया, सेशन्स हलनि पिया, तमामु फ़िक्रमंद जेके आहिनि उहे माण्हू उहे ॻाल्हाइनि पिया, तमामु ज़बरदस्त आहे। ऐं आउं थुले खे इहो ई चवंदुसि त तमामु मज़ो आहे, ज़बरदस्त, ॾाढो मज़ो आहे। हाजी नज़र हिकु ॿियो शागिर्द असां गॾु मौजूदु आहे जेको लिटरेचर जो शागिर्द आहे ऐं उहो हैदराबाद लिटरेचर में मौजूदु आहे। अचो त उनखां हाल कयूं था त आख़िर अहिड़ा लिटरेचर फेस्टिवल असांजे समाज में छो ज़रूरी आहिनि। जी बिल्कुलु, सिंधी अंग्रेज़ी में चयो वेंदो आहे त लिटरेचर इज़ ऑल अबाउट लाइफ। लिटरेचर जो तालुक़ ई असांजे इंसानी ज़िंदगी सां आहे। अहिड़ा फेस्टिवल करण जो मक़सदु इहो आहे त सिंध में हमेशह रवादारी, अमन ऐं बराबरीअ जो पैगाम ॾिजे। हीउ लिटरेचर फेस्टिवल करण जो मक़सदु इहो आहे, जीअं लतीफ़ चयो आहे त वग़ैरह कयो वतन पिर्त न छिननि पाण में, पसो पखी अड़नि माण्हू आहे मेठि घणो। सो हिन जो विजन ई इहो आहे त सभु गॾिजी ऐं सिंध जे बारे में माना अमन, रवादारी ऐं बराबरी जो पैगाम ॾिजे। सर पहिरीं ॻाल्हि इहो त हिते तमामु सुठा किताब पिया आहिनि, जेके लिटरेचर जा बुक आहिनि उहे तमामु सुठा आहिनि ऐं असां लाइ छो त असां सिंधी आहियूं ऐं सिंधियुनि लाइ तमामु हितां वधीक असांखे सिखण जो मिले थो। ऐं लिटरेचर जेको बि थिए थो उहो असां लाइ, छो त नौजवान जेके क़ौम जेके माना स्टूडेंट आहिनि उहे अॻिते निकिरनि, इन बुक खे ॾिसंदा, इन बुक खे पढ़ंदा, तॾहिं वञी माना असां अॻिते निकिरी सघूं था। ऐं असां जेके चाहींदा असांजी दिलि जी ख़्वाहिश आहे की इहो जेको प्रोग्राम आहे उहे अॻिते बि थींदा रहनि। जी नज़ीर, जीअं तव्हां हिते जे माण्हुनि जा वीचार ॿुधा त आख़िर हुननि जो छा चवणो हो? हुननि जो इहो चवणो
त जेको हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल हैदराबाद में थी रहियो आहे इहो न सिर्फ़ु हैदराबाद बल्कि सिंध जे ॿियनि शहरनि में बि थींदो रहे ताकी जेको असांजो आवाम आहे असांजा जेका सिंधी माण्हू उन्हनि खे ख़बर पए त आख़िर सिंधी लिटरेचर छा आहे उनजी केतिरी तारीख़ आहे केतिरो वसी आहे ऐं उहो असांखे छा थो चए। कैमरामैन मीर उसामा सां गॾु रहीम सिंधी हैदराबाद।